अस्सलाम वालेकुम नाज़रीन दिमरन में अवांखे भलीकार। अॼु के प्रोग्राम में असां सिंध जे ट्रेजरी ऑफिसिस में थींदड़ करप्शन ता पर्दो खणंदासीं ऐं अवांखे इहो बि सभु कुछ ॿुधाईंदासीं त सूबे जूं ज़िले ट्रेजरी ऑफिसूं कीअं करप्शन जूं गढ़ बणियल आहिनि। अॼु असां उन्हनि 9 ज़िले ट्रेजरी ऑफिसिस जा तफ़सील साम्हूं आणींदासीं जिते पेंशन केसिस में फ्रॉड करे 40 करोड़ 42 लख रुपया हड़प कया विया आहिनि ऐं नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदासीं त करोड़े रुपयनि जो स्कैंडल साम्हूं अचण बावजूदि कुझु ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि ख़िलाफ़ नाले मातर कार्रवाई त थी आहे पर असल ज़िम्मेवार अञा बि पकड़ खां आजा आहिनि। सिंध जूं ट्रेजरी ऑफिसिस करप्शन जो गढ़ बणियल 9 ज़िलनि जे ट्रेजरी ऑफिसिस में 40 करोड़ 42 लख रुपयनि जो ॿियो स्कैंडल साम्हूं अची वियो। 702 पेंशन केसिस में कुछ केसिस में वधिक पेंशन ज़ाहिर कई वई ऐं कुछ वरी जाली पेंशनर्स जा नाला शामिल करे फ्रॉड कयो वियो। नौशरो फेरोज़ ज़िले जे 320 पेंशनर्स में 15 करोड़ 39 लख, सांघर के 126 केसिस में 7 करोड़ 96 लख ऐं घोटके के 42 केसिस में 5 करोड़ 65 लख रुपयन जो फ्रॉड। ठट्टे ज़िले के 62 केसिस में 5 करोड़ 49 लख, दादू ज़िले के 121 पेंशन केसिस के 4 करोड़ 66 लख रुपयन के फ्रॉड जो इंकशाफ। टंडो अलायार के 11 पेंशन केसिस में 79 लख, जैकाबाद में 23 लख, बदीन में 16 ऐं सखर ज़िले में 6 लख 40 हज़ार रुपयन जो गबन। करप्शन जो मेगा स्कैंडल साम्हूं अचण बाद 10 कामोरा नौकरियुनि तां बरतरफ़, 5 कामोरनि ते मामूली दंड, करप्शन जा पैसा भी वसूल कया वेंदा। डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिस घोटकी जो अकाउंटेंट फयाज़ सोलंकी नौकरी तां बरतरफ़, सांघर के इल्ज़ाम हेठ आयल अकाउंटेंट गुलाम रसूल बेहण की भी नौकरी चट। नौशरो फेरोज़ ज़िले में सब अकाउंटेंट अनवर अली हालेपोटो की नौकरी वई, सब अकाउंटेंट अब्दुल माजिद खान भी नौकरी तां बरतरफ़। इल्ज़ाम हेठ आयल एजी सिंध की ऑफिस जा भी 2 अमलदार कार्रवाई का आजा। सखर के सीनियर ऑडिटर जावेद सुमरो ऐं नौशरो फेरोज़ के जूनियर ऑडिटर मोहम्मद यूसुफ के रुगो मुअत्तल कयो वियो। हैदराबाद, जामशोरो ऐं दादू समेत मुख़्तलिफ़ ट्रेजरी ऑफिसिस में पेंशन ऐं ॿियनि फंड्स में 4 अरब रुपयनि खां वधीक जे मेगा करप्शन ऐं फ्रॉड वारनि मामलनि जी नेब वटि जांच हलंदड़ आहे। पेंशन फंड्स में अरबे रुपयनि जी करप्शन बाद मुख़्तलिफ़ ज़िलनि में ट्रेजरी ऑफिस के रिकॉर्ड की इंस्पेक्शन बि हलंदड़। पेंशन फंड्स के फॉरेंसिक ऑडिट वारो मामलो अञा ताईं रोलड़ जो शिकार। इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, जीअं त मूं शुरू में ज़िक्र कयो त अॼु असां सिंध जे ट्रेजरी ऑफिसिस में थींदड़ करप्शन जा तफ़सील साम्हूं आणींदासीं। सभ खां पहिरियां ॿुधाइजो त सिंध जे ट्रेजरी ऑफिसिस में करप्शन जो ॿियो छिरकाईंदड़ स्कैंडल कॾहिं ऐं कीअं साम्हूं आयो ऐं मजमूई तौरु इन स्कैंडल ज़रिए क़ौमी नाणे खे केतिरो नुक़सान पहुचायो वियो आहे। बड़ी मेहरबानी रोशनी। सिंध जूं ट्रेजरी ऑफिसूं जेके आहिनि उहे करप्शन जो गढ़ बणिजी वियूं आहिनि। मां मूंखे ॿुधाईंदुसि त हर 2 या 3 महीने को न को नओं स्कैंडल हर ज़िले में जेको आहे उहो साम्हूं अचे पियो। उन्हनि कामोरनि जी निशानदेही थिए थी, उन्हनि खे बरतरफ़ कयो वञे थो, किथे वरी जेके उन जा सिस्टम जा माण्हू हुजनि था उहे वरी बहाल थी वञनि था, वरी उहे साॻियनि ज़िलनि में जेको उहे लॻी वञनि था। ईअं ई हर खाते में बि उहे करप्शन जा स्कैंडल जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहनि था। पर इहे जेके ट्रेजरी ऑफिसूं आहिनि उन्हनि जा कई स्कैंडल जेके आहिनि उहे हाणे तमामु तेज़ी सां जेके आहिनि उहे अचणु शुरू थी विया आहिनि। हाणे ताज़ो सिंध जे 9 ज़िलनि में हिकिड़ो वॾो फ्रॉड जेको आहे उहो साम्हूं आयो आहे। उन मामले जी जेका उहा जांच कराई वई। उन जांच में इहो साबित थियो त सिंध जे 9 ज़िलनि में 40 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई आहे ऐं उन में गैर क़ानूनी तौर ते जेके आहिनि उहे पेंशन फंडनि में जेके अहिड़ो गबन कयो वियो आहे। इन मामले जी जांच कई वई ऐं रिपोर्ट ॾिनी वई त 702 जेके आहिनि उहे पेंशन केसनि में इहो फ्रॉड कयो वियो। जाली पेंशनर जेके आहिनि उन्हनि जा नाला शामिल करे अहिड़े जेका आहे उहा रिपोर्ट जेका आहे उहा नाणे खाते जे सेक्रेटरी खे उमाणी वई, जंहिंमें 15 जेके आहिनि उहे नाणे खाते जा ऑफिसर हुया जेके इन में मुलविस हुया। उन्हनि जी निशानदेही कई वई, उन्हनि जा नाला ॾिना विया ऐं 2 जेके आहिनि उहे एजी ऑफिस जा जेके सिर्फ़ु 2 हुया एजी ऑफिस जा, बाक़ी नाणे खाते जा जेके आहिनि उहे अमलदार मुलविस ॼाणाया विया आहिनि ऐं एजी खाते ते हमेशह जेको आहे उहे एजी जेको आहे जा अमलदार जेके आहिनि उन्हनि खे हमेशह बचायो वेंदो आहे। एजी हुजे, एजी ऑफिस हुजे या नाणो खातो, उन्हनि जा अमलदार जेके आहिनि उहे मिली भगत करे वॾे अरसे खां जेके आहिनि ही पेंशन फंडनि में
करप्शन कंदा रहनि था ऐं इन खां पहिरीं बि जेको आहे सवा जेको आहे उहो 3 अरब जो स्कैंडल साम्हूं आयो, गिरफ़्तारियूं थियूं, नेब वटि उनजो जेको आहे स्कैंडल बि हलंदड़ आहे। हीउ वरी ॿियो स्कैंडल जेको आहे उहो हाणे साम्हूं अची वियो आहे। उन जे बावजूदि हीउ सिलसिलो जेको आहे हाणे रुकिजी न सघियो आहे। मां मूंखे ॿुधाईंदुसि त सिंध जे इन्हनि 9 ज़िलनि में जेके आहिनि उहे जाली पेंशनर जा जेके आहिनि उहे पैसा उन्हनि जाली इज़ाफ़ी जेके आहिनि उहे पेंशनर ॼाणाए इहो फ्रॉड कयो वियो, उन्हनि खे उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी, हाणे उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। जी अच्छा सखीर, जीअं त अवां ॿुधायो त सिंध जे 9 ज़िलनि जे ट्रेज़री ऑफिस में करप्शन जो इहो स्कैंडल साम्हूं आयो आहे। असांजे नाज़रीन खे इहो ॿुधाइजो त सिंध जे कहिड़े ज़िले में सभ खां वधीक करप्शन थी ऐं कहिड़े ज़िले जे कामूरनि करप्शन करण में हथु हल्को रखियो आहे। ॾिसो, इन में 17 कामोरा जेके आहिनि उहे इन्वॉल्व आहिनि जिन इहा करप्शन कई आहे। इहा सरकारी तौर ते उनजी तस्दीक कई वई आहे, उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ बि कयो वियो आहे। हाणे उन पैसनि जी अञा ताईं रिकवरी जेका आहे उहा अञा ताईं न थी सघी आहे। जेसि ताईं अव्हांजो सुवालु आहे, सिंध जे 9 ज़िलनि में सभ खां टॉप ते जेको ज़िलो आहे उहो नौशहर फ़िरोज़ आहे। नौशहर फ़िरोज़ में यानी सिंध जे 9 ज़िलनि में 702 केस जेके आहिनि उन्हनि पेंशन केसनि में फ्रॉड कयो वियो आहे ऐं इहे पैसा जेके आहिनि उहे कढाया विया आहिनि। जाली पेंशनर ॼाणाए करे उन्हनि जा नाला शामिलु करे इहे पैसा जेके आहिनि उहे कढाया विया आहिनि। त हाणे 15 करोड़ रुपया जेके आहिनि उहे नौशहर फ़िरोज़ में करप्शन कई वई आहे। 320 जेके आहिनि उहे पेंशन केसनि में अहिड़ो फ्रॉड कयो वियो आहे। अहिड़ी तरह सांगड़ ज़िले में 126 केस जेके आहिनि उहे फ्रॉड जा साम्हूं आया आहिनि। नौशहर फ़िरोज़ ज़िले में जेका आहे उहा तव्हांखे मूं ॿुधायो 15 करोड़। सांगड़ ज़िले में 7 करोड़ 96 लख यानी 8 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई आहे। अहिड़ी तरह घोटकी ज़िले में 5 करोड़ 66 लख, ठट्टे ज़िले में बि 5 करोड़ 49 लख रुपया ऐं दादू ज़िले में 121 पेंशन केसनि में पेंशन फंड में जेको आहे फ्रॉड करे 4 करोड़ 66 लख रुपयनि जो अहिड़ो जेको आहे उहो गबन कयो वियो आहे। टंडो अलाहार ज़िले में बि जेके आहिनि उहे ट्रेज़री ऑफिसरनि 18 केसनि में फ्रॉड करे 79 लख रुपयनि जी जेके आहिनि उहे गोबियूं हयूं वयूं आहिनि। जेकाबाद ज़िले में 23 लख, बदीन में 16 लख, सखर ज़िले में 6 लख रुपयनि जो जेको आहे इहो गबन कयो वियो आहे। अहिड़ी तरह सिंध जे 9 ज़िलनि में जेको आहे इहो फ्रॉड कयो वियो आहे ऐं इहे फ्रॉड जा सिलसिला जेके आहिनि सिर्फ़ु इहे हाणे जा न पर माज़ी में बि थींदा रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ कोशिशूं बि थींदियूं रहियूं आहिनि पर हमेशह ईअं थींदो आहे जेकी नंढा मुलाज़िम आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु इहा कार्रवाई कई वञे थी। जेकी मेन माण्हू आहिनि या इन्हनि जे पुठियां जेकी बाअसर माण्हुनि जा हथ आहिनि उन्हनि जो जेको आहिनि उन्हनि जूं गिरफ़्तारियूं न पियूं थियनि। उन्हनि एंटी करप्शन हुजे या नेब उन्हनि खे गिरफ़्तार न पई करे। ही केस जेके आहिनि वॾे अरसे खां फ्रॉड जा केस हलंदा पिया अचनि ऐं इहो सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी अञा ताईं न सघियो आहे। जी अच्छा सखीर, इहो ॿुधाइजो जेको फ़ैसिलो थियो आहे त इन्हनि खां पैसा वसूल कया वेंदा उनजो छा तरीक़ेकार आहे? ॾिसो, हाणे जेके आहिनि हिननि जी पहिरीं त इन्हनि खे मुअतल कयो 15 कामोरनि खे। उन्हनि खां पोइ जेको आहे एजी जा बि 2 जेके आहिनि उहे अमलदार शामिलु हुया। हाणे हिननि खे समरी जेका आहे उहा सिंध जे वॾे वज़ीर खे उमारणी पवंदी ऐं सिंध जे समरी में उहो चयो वेंदो त हीउ मामिलो जेको आहे उहो एंटी करप्शन ॾांहुं मोकिलियो वञे जीअं इन्हनि खां रिकवरी थी सघे। 15 माण्हुनि खे त हिन वक़्त ताईं जेको आहे उहो बरतरफ़ कयो वियो आहे ऐं बाक़ी जेके एजी उन्हनि खां जेका रिकवरी वारो जेको मरहलो आहे हीउ मामिलो जेको आहे उहो एंटी करप्शन खे मोकिलियो वेंदो। एंटी करप्शन वारा इन मामले जी जांच करे इन्हनि ते FIR कंदा। जेकी इन्हनि गबन कयो आहे उहो पैसा जेके आहिनि उहे रिकवर कया वेंदा। जी अच्छा सगीर, करोड़े रुपयनि जी करप्शन जो स्कैंडल साम्हूं अचण खां पोइ ॼाणायल ज़िलनि जे ट्रेज़री ऑफिसिस में कहिड़नि कामूरनि ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे? ॾिसो रोशनी, इहो सॼो मामिलो साम्हूं अचण खां पोइ सिंध जे नाणे खाते पारां 15 ऑर्डर जेके आहिनि उहे कढिया आहिनि 16 मई ते। 10 उन में सभ खां वधीक जेके आहिनि उहे फाइनेंस डिपार्टमेंट जा आहिनि। 10 कामोरनि खे जेको आहे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो। पहिरीं इन्हनि खे मुअतल कयो वियो, उनखां पोइ शोकास, पोइ फाइनल शोकास ॾिनो वियो, हेयरिंग कई वई ऐं हाणे हुननि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त 16 मई ते फयाज़ अहमद सोलंगी जेको आहे उहो 17 ग्रेड जो अकाउंटेंट हुयो। उन ठट्टो ऐं घोटकी ज़िले में अप्रैल 2022 खां सेप्टेंबर 2022 ताईं ऐं नवंबर 2022 खां फेबरवरी 2023 ताईं यानी इन अरसे दौरान फयाज़ सोलंगी जेको अॻु में बि नेब
जे केसनि में रही चुको आहे, उनजी नौकरी बि जेका उहा ख़तमु थी चुकी, पर उन जे बावजूदु इन्हनि खे ॿीहर बहाल कयो वियो, वरी हिननि इन साॻी इन पोस्ट ते रखियो वियो, इन 17 ग्रेड जे ऑफिसर खे हाणे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो। इन्हनि ॿिनि ज़िलनि में ठट्टो ऐं घोटकी में हिन 8 करोड़ 16 लख रुपयनि जी करप्शन कई। उन ऑर्डर में जेको आहे इहो चयो वियो आहे, हीअ जेको नाणे खाते जो ऑर्डर आहे उन में इहो चयो वियो आहे त हिन 8 करोड़ रुपयनि जी जेका उहा करप्शन कई आहे, इन करे हिन खे रिमूव फ्रॉम सर्विस कयो वियो आहे। अहिड़ी तरह जेको आहे उहो टाइपिस्ट जेको आहे मोहम्मद यासीन डायो, उन बि 86 लख रुपयनि जी करप्शन कई। सांगड़ ज़िले में 25 केसनि में फ्रॉड कयो। सेप्टेंबर 2022 खां डिसंबर 2022 ताईं उन ते करप्शन साबित थियण ते इन मोहम्मद यासीन डायो खे बि जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। अहिड़ी तरह सब अकाउंटेंट आहे अनवर अली हाली पोटो, उन नौशर फिरोज़ में करप्शन कई। 6 करोड़ 19 लख रुपया जेके आहिनि उहे गबन कया विया इन पेंशन फंडनि में। नवंबर 2020 खां फेबरवरी 2023 ताईं इन करप्शन कई। उहो इहो ऑर्डर चयो वियो आहे, उन जे ऑर्डर में फाइनेंस डिपार्टमेंट में 17 ग्रेड 14 ग्रेड जो हिकिड़ो सब अकाउंटेंट अनवर अली हाली पोटो इन 6 करोड़ रुपयनि जी करप्शन कई ऐं हाणे उन्हनि खां इहे पैसा जेके आहिनि उहे रिकवर करणा आहिनि सिंध हुकूमत खे। ईअं ई 16 मई ते हिकिड़ो ॿियो बि ऑर्डर जारी कयो वियो आहे। मोहम्मद इरफान सोलंगी जेको सब अकाउंटेंट आहे, उन बि दादू ज़िले में 145 केसनि में फ्रॉड कयो आहे ऐं 4 करोड़ 47 लख रुपयनि जी हुन करप्शन कई आहे। दादू ज़िले में हिन अगस्त 2020 खां फेबरवरी 2023 ताईं हिन करप्शन कई, इहो तस्दीक कई वई। हाणे हुनखे इन मोहम्मद इरफान सोलंगी खे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। ईअं ई अशफाक अहमद पंवर आहे। इन अशफाक अहमद पंवर जेको आहे हिन ठट्टे ज़िले में 3 करोड़ 11 लख रुपयनि जी हिन करप्शन कई आहे। जुलाई 2022 खां नवंबर 2022 ताईं जेको आहे इन अरसे दौरान इहा करप्शन कई। पेंशन फंडनि में गबन कयो वियो। कूड़ा जेके आहिनि उहे जाली पेंशनर ॼाणाए करे हिन करप्शन कई। हाणे इन खे बि जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। उनखां अलावा ही नौशर फिरोज़ जो सब अकाउंटेंट आहे अब्दुल माजिद ख़ान, इन बि अक्टूबर 2020 खां फेबरवरी 2023 ताईं इन अरसे दौरान नौशर फिरोज़ में 58 केसनि में जो गोबियूं कयूं, ग़लति जेको आहे उहो पेंशन फंडनि में जालसाज़ी करे 3 करोड़ 30 लख रुपयनि जी हिननि करप्शन कई। हाणे उन्हनि खे 16 मई ते नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। अहिड़ी तरह हुन जेको आहे सब अकाउंटेंट आहे महबूब अली मला, उन्हनि खे बि नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। हिन सांगड़ ज़िले में 54 केसनि में फ्रॉड कयो। मई 2021 खां जनवरी 2022 ताईं इन 2 करोड़ 14 लख रुपयनि जो फ्रॉड कयो। हाणे इन खे बि इन जी बि नौकरी जेका हली वई आहे ऐं हाणे एंटी करप्शन खे इन जो केस मोकिलियो वेंदो त इन्हनि खां करप्शन जा जेके आहिनि उहे पैसा वापसि कया वञनि। अहिड़ी तरह 57 लख रुपयनि जी सांगड़ ज़िले में हिकिड़ो सीनियर कंप्यूटर ऑपरेटर आहे मोहसिन अली दल, उन बि जेको आहे उन्हनि जी इहा तस्दीक कई वई आहे सरकारी रिपोर्ट में त हिन 57 लख रुपयनि जी करप्शन कई आहे। अहिड़ी तरह सांगड़ ऐं टंडो अलाहार ज़िले में 75 लख 94 हज़ार रुपयनि जी जेका आहे उहा सीनियर कंप्यूटर ऑपरेटर आहे अमीर बख्श भोजदार, उनखे बि नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। उन बि जेका आहे इहा 75 लख रुपयनि जी करप्शन कई इन अरसे दौरान। हाणे उनखे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। अहिड़ी तरह 2 करोड़ 25 लख रुपयनि जी जेको आहे उहो गुलाम रसूल बेहण अकाउंटेंट आहे 17 ग्रेड जो, उन सांगड़ ज़िले में करप्शन कई ऐं अगस्त 2020 खां डिसंबर 2022 वारे अरसे दौरान हिन जाली पेंशनर ॼाणाए करे पेंशन फंडनि में खुर्दबुर्द कई, गोबियूं हयूं वयूं। नाणे खाते जा आला अमलदार जेके आहिनि सेक्रेटरी उहे निंड सुतल हुया। हिननि समूरनि जेको आहे उन्हनि करप्शन कंदा रहिया, पर इन अरसे दौरान कंहिं बि माण्हू खे इहा ख़बर न पई त इहा करप्शन थिए पई ऐं इन खे रोकिजे। हाणे इन गुलाम रसूल बेहण खे 2 करोड़ 25 लख रुपयनि जे इल्ज़ाम में जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ कयो वियो आहे। ईअं ई हिकिड़ा 4 अहिड़ा कामोरा आहिनि जन 50 लख रुपयनि खां घटि जेका आहे उहा करप्शन कई आहे। उन्हनि खे नौकरी तां बरतरफ़ त नाहे कयो वियो, पर हाणे उन्हनि जे ऑर्डरनि में इहो चयो वियो आहे त इन्हनि खां रिकवरी कई वेंदी ऐं इन्हनि जूं 5 सालनि जूं जेके आहिनि उहे इंक्रीमेंट्स ख़तमु कयूं वयूं आहिनि। उन्हनि में जेको आहे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि गुलाम सरवर पयार आहे सब अकाउंटेंट, उन दादू ज़िले में 15 लख 49 हज़ार जी करप्शन कई आहे। उन जूं 5 सालनि जूं इंक्रीमेंट्स ख़तमु कयूं वयूं आहिनि। अहिड़ी तरह असिस्टेंट अकाउंटेंट आहे 15 ग्रेड जो शाहनवाज़ बुक, उन बि टंडो अलाहार ऐं बदीन में 3 लख 76 हज़ार रुपयनि जी करप्शन कई।
हाणे उन जूं जेके आहिनि उहे 5 सालनि जूं इंक्रीमेंट्स ख़तमु कयूं वियूं आहिनि ऐं उनखां करप्शन जा पैसा जेके आहिनि वापसि वठण जी हिदायत कई वई आहे। अहिड़ी तरह सब अकाउंटेंट आहे 14 ग्रेड जो अली मोहम्मद मेमून, उन बि दादू ज़िले में 13,46,000 रुपयनि जी करप्शन कई, इन्हनि खां बि इहा रिकवरी करण जी हिदायत कई वई आहे। उनखां अलावा ज़ुहैब हसन बोज़दार आहे सब अकाउंटेंट, उन सागर ज़िले में करप्शन कई 12,26,000 रुपयनि जी। हाणे इहे मजमूई तौर ते नाणे खाते जेको आहे इन्हनि समूरनि जेको आहे उहा माण्हुनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई त कई आहे, उन्हनि खे नौकरियुनि तां बि बरतरफ़ कयो वियो आहे, पर हाणे इहे पैसा जेके आहिनि उहे रिकवर न थी सघिया आहिनि। नाणे खाते जे अख़्तियारनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि इहो चयो आहे त हाणे हिकु सिंध जे वॾे वज़ीर खे समरी उमाड़ी वेंदी ऐं हीअ जेके कामोरा आहिनि 15 कामोरनि खे यानी जिन मां 10 कामोरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे ऐं 5 कामोरनि ते मामूली दंड हयो वियो आहे ऐं उन्हनि 5 सालनि जूं रिकवरी इंक्रीमेंट्स जेके आहिनि उहे ख़तमु कयूं वियूं आहिनि। त हाणे वॾे वज़ीर खे इहा समरी मोकिली वेंदी, इहो मामिलो जेको आहे एंटी करप्शन ॾे वेंदो, एंटी करप्शन ACC 1 में इहो मामिलो वेंदो, पोइ हिननि जूं गिरफ़्तारियूं थींदियूं, पोइ जेको क़ौमी ख़ज़ाने खे 40 करोड़ 42 लख रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वियो आहे, उन्हनि जी जेको आहे हाणे उहा रिकवरी कंदा ऐं हिननि जे ख़िलाफ़ु फ़िलहालु जेको आहे उहा कार्रवाई थी वई आहे। बाक़ी इन में AG खाते जा बि जेके आहिनि उहे 2 अमलदार जेके आहिनि उहे मुलविस हुया, पर उन्हनि जे ख़िलाफ़ु अञा ताईं जेका उहा कार्रवाई न थी सघी आहे। उनमें सखर जेको आहे उहो जो सीनियर ऑडिटर जावेद अली सूमरो ऐं डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर नौशर फिरोज़ जो जूनियर ऑडिटर आहे मोहम्मद यूसुफ, उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे उहा कार्रवाई न थी सघी आहे, उन्हनि खे सिर्फ़ु मुअतल कयो वियो। हमेशह AG ऑफिस में ईअं थींदो आहे, माज़ी में बि AG ऑफिस जा अमलदार जेके आहिनि उहे पंहिंजे मुलाज़िमनि खे जेके आहिनि उहे बचाईंदा रहिया आहिनि, त उन्हनि खे कीअं बचाइजे। ऐं जेको 3.25 अरब रुपयनि जी करप्शन जो जेको स्कैंडल रोशनी साम्हूं आयो हुयो, त मां तव्हांखे ॿुधायां त उते बि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे बचायो वियो। हालांकि सिंध जे नाणे खाते जा जेके ऑफिसर हुया कुझु उनमें गिरफ़्तार बि आहिनि, कुझु ज़मानत ते आहिनि ऐं कुझु जेके आहिनि नौकरियुनि तां बरतरफ़ बि थी चुका आहिनि, पर AG ऑफिस जा जेके अमलदार आहिनि उनमें छाकाणि जो ट्रेज़री ऑफिसनि में ईअं थींदो आहे जो नाणे खाते जा ऐं AG ऑफिस जा ॿिन्ही जा गॾियल जेके आहिनि उहे अमलदार उते मुक़ररु हूंदा आहिनि, पर नतीजे में ईअं थींदो आहे जो नाणे खाते जा अमलदार जेके आहिनि नंढा उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी वेंदी आहे, पर AG ऑफिस जा जेके अमलदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु अञा ताईं कार्रवाई न थी सघी आहे। हिन स्कैंडल में बि ईअं ई थियो आहे, सिंध जे 9 ज़िलनि में 700 खां वधीक जेके आहिनि उहे पेंशन केसनि में फ़िरार थियो आहे, जंहिंमें 17 अमलदार हिकु जांच रिपोर्ट में जेके आहिनि उहे मुलविस ॼाणाया विया आहिनि। हाणे 10 खे मुअतल बरतरफ़ कयो वियो आहे, पर AG ऑफिस जा जेके अमलदार जेकी सिर्फ़ु 2 ॿुधाया पिया वञनि उन्हनि जे ख़िलाफ़ु अञा ताईं कार्रवाई न थी सघी आहे। जी अच्छा सकीर, हिन वक़्त ताईं जेका कार्रवाई थी आहे अव्हांखे छा थो लॻे त रुगो इहे ई कामूरा मुलविस आहिनि या जिन खे हटायो वियो आहे या मुअतल कयो वियो आहे, या हिन मेगा करप्शन पुठियां ॿिया बि के किरदार मौजूदु आहिनि? ॾिसो यकीनन ईअं ई आहे, छाकाणि जो वॾे अरसे खां मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ही सिस्टम तहत जेको आहे ही ट्रेज़री जेके आहिनि उहे ऑफिसूं हलनि पियूं। हर बिल ते जेको आहे पघारनि पेंशन ऐं ॿियनि मालियाती बिलनि में जेको आहे उहो 5 खां 10% कमीशन जेका आहे उनमें वरिती वञे थी ऐं इहो हिकिड़ो सिस्टम आहे जेको ट्रेज़री ऑफिसरनि में मुक़ररियूं बि कराए थो, ट्रांसफ़र पोस्टिंग या उनमें मतिलबु आवाम खे पाण इहो थोरो क्लियर ॿुधाईंदो हलां त हिन में जेके आहिनि उहे 62 माण्हू जेके आहिनि उहे हिन में मुलविस आहिनि। फ़िलहालु त जेको आहे ही मामिलो जेको आहे उहो नंढनि माण्हुनि ताईं जेको आहे उहो ताईं महदूदु रखियो वियो आहे, पर इन जे पुठियां जेके आहिनि उहे वॾा हथ आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु हमेशह कार्रवाई जेका आहे उहा रोकी वेंदी आहे। पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे फ़ाइल या एंटी करप्शन वटि जॾहिं बि मामिलो पहुचंदो आहे त उहे फ़ाइल जेके आहिनि उहे दॿिजी वेंदा आहिनि या इंक्वायरी हलंदड़ जे लाइ उहा बंदि कई वेंदी आहे। त हीअ बि ईअं ई मामिलो आहे, एंटी करप्शन खे मामिलो मोकिलियो वेंदो, जेकी 62 माण्हू आहिनि जन इन माण्हुनि खे रखरायो, जन जूं इन्हनि ते जेको हथु हुयो उन्हनि माण्हुनि जी जेका अञा ताईं निशानदेही न थी सघी आहे ऐं फ़िलहालु जेको आहे इन्हनि 10 कामूरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो आहे ऐं बाक़ी जन 50 लख रुपयनि खां घटि करप्शन कई 5 कामूर जीअं तव्हांखे ॿुधाया उन्हनि ते मामूली जेको आहे उहो दंड हयो वियो आहे। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त सिंध जे ट्रेज़री ऑफिसिस में करप्शन वारनि मामलनि जी जांच कहिड़नि इदारनि वटि हलंदड़ आहे? छा उन्हनि जांच जो को नतीजो बि निकिरंदो या हमेशह जीअं खानापूरी कई वेंदी? ॾिसो, ट्रेज़री ऑफिसनि में जेका आहे उहा करप्शन हिकिड़ी आम ॻाल्हि आहे। वॾे अरसे खां करप्शन जो गढ़ बणियल आहिनि
ऐं ही स्कैंडल जेके आहिनि उहे ॾींहों ॾींहुं जेके आहिनि उहे ईंदा रहनि था। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे स्कैंडल जेके आहिनि उहे रुकिजी बि न सघिया आहिनि, छाकाणि जो इन्हनि जो सिस्टम बि हाणे कंप्यूटराइज़ थी चुको आहे, पर उन जे बावजूदु करप्शन वारो अमल जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे। त मां खे ॿुधायां त हैदराबाद, जामशोरो ऐं दादू समेत मुख़्तलिफ़ ट्रेज़री ऑफिसनि में तक़रीबन 4 अरब रुपयनि खां वधीक हिकिड़ो मेगा करप्शन जो जेको आहे उहो फ्रॉड करण वारे मामले जी जेका आहे उहा नेब में इंक्वायरी हलंदड़ आहे। उनमें मुख़्तलिफ़ माण्हू, मुख़्तलिफ़ ऑफिसर जेके आहिनि उहे उनमें गिरफ़्तार बि थियल आहिनि। उन्हनि केसनि में अहम ऑफिसर जेके आहिनि उहे मुलविस रहिया आहिनि। ट्रेज़री ऑफिसनि में नाणे खाते जा अमलदार हुजनि, उनमें मुक़ररु हूंदा आहिनि ऐं उन सां गॾु अकाउंटेंट जनरल सिंध जा माण्हू बि जेके आहिनि उहे इन में मुलविस हुया। त इन सरकारी मुलाज़मनि जूं जेके आहिनि उहे पघारूं हुजनि, पेंशन हुजनि या रिटायरमेंट समेत या माली बिल हुजनि, उन्हनि जे ज़रिए जेके आहिनि या पघारनि जूं जेके आहिनि IDs खोलाइणियूं हुजनि, इन्हनि समूरनि मामलनि में जेका उहा करप्शन कई वेंदी आहे। हिननि मामलनि जी एंटी करप्शन में ऐं नेब में जांच हलंदड़ आहे, पर अॼु ताईं इहो सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी न सघियो आहे ऐं ॾींहों ॾींहुं जेके आहिनि उहे करप्शन जा स्कैंडल जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहनि था ऐं एंटी करप्शन में जेके आहिनि उहे इंक्वायरियूं बि जेके आहिनि हलंदड़ आहिनि ऐं नेब में बि हीउ मामिलो जेको आहे हलंदड़ आहे। पर उन जे बावजूदु हिकु हीउ नओं स्कैंडल जेको आहे उहो साम्हूं आयो आहे, जेको मूं अव्हां जे आॾो रखियो 40 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वई आहे सिंध जे 9 ज़िलनि में। जी अच्छा सगीर, इहो ॿुधाइजो त ट्रेज़री ऑफिसर्स जे रिकॉर्ड जी इंस्पेक्शन बि हलंदड़ आहे, इन बाबति तव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? सिंध हुकूमत हाणे हिकिड़ी नई SOP जेका आहिनि उहा तयारु कई आहे त सिंध जे 23 ज़िलनि में जेका उहा 9 मई खां 8 मई खां 9 जून ताईं पेंशन फंडनि जे रिकॉर्ड जी जेका उहा हिकिड़ी इंस्पेक्शन कई पई वञे। ही मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके आहिनि इहे इंस्पेक्शन जो जेको हीउ पेंशन फंडनि जो रिकॉर्ड जेको आहे उहो स्क्रूटनी उनजी कई पई वञे। हाणे उन में 8 जेके आहिनि उहे कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि DIG ट्रेज़री जी सरबराही में। त हाणे उन में मुख़्तलिफ़ शेड्यूल जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि। 22 खां 26 मई ताईं जेका आहे उहा दादू ऐं जामशोरो ज़िले में जेका डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसनि जे रिकॉर्ड जी इंस्पेक्शन थींदी। 29 मई खां 2 जून ताईं शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, नौशर फिरोज़ ज़िले में रिकॉर्ड जो जेको आहे उहो जाइज़ो वरितो वेंदो। ईअं ई 5 जून खां 9 जून ताईं मीरपुर ख़ासि, मिठी, उमरकोट ज़िले में डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसनि जे रिकॉर्ड जी छंछाण थींदी। अहिड़ी तरह जेका आहिनि उहा ही इंस्पेक्शन जो जेको आहे शेड्यूल जारी कयो वियो आहे। उन में 8 जेके आहिनि उहे कमेटियूं जेके आहिनि क़ाइमु कयूं वयूं आहिनि। उन में DIG ट्रेज़री आहे हबीब ख़ान, उन जी सरबराही में ही कमेटियूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सॼे सिंध जे ट्रेज़री ऑफिसनि जो जेको आहे शेड्यूल जारी कयो वियो आहे ऐं सॼे मामले जी जेका जांच करे उन्हनि खे रिपोर्ट पेश कंदा त असुलु मामिलो छा आहे ऐं ही करप्शन जो सिलसिलो जेको आहे उहो रुकिजी छो न आहे सघियो। इन करे ही इंस्पेक्शन कराई पई वञे त आख़िरकार कहिड़ा कारण आहिनि जो ही करप्शन जो मामिलो जेको आहे उहो रुकिजे ई नथो ऐं हर 2-3 महीने में जेको आहे ही मामला साम्हूं ईंदा रहनि था। जी अच्छा सगीर, जीअं त ट्रेज़री फंड्स में करप्शन बाबति रोज़ानी काविश में अव्हां जी हिकु रिपोर्ट बि शाया थी हुई जंहिंमें अव्हां पेंशन फंड्स जी फॉरेंसिक ऑडिट जो बि ज़िक्र कयो आहे। इहो ॿुधाइजो त इहो मामिलो हाणे किथे पहुतो आहे? नेब में जॾहिं मूं अव्हां खे ॿुधायो त जामशोरे ऐं दादू ज़िले में जेके आहिनि करप्शन जा जॾहिं स्कैंडल साम्हूं आया आहिनि ट्रेज़री ऑफिसनि में, उनमें मुख़्तलिफ़ माण्हू गिरफ़्तार बि आहिनि। त उन खां पोइ नेब कराची तरफ़ां उन वक़्त जे चीफ सेक्रेटरी मुमताज़ शाह खे हिकिड़ो ख़तु लिखियो वियो हो ऐं उन में इहा सिफ़ारिश कई वई हुई त हाणे ट्रेज़री ऑफिसनि जी फॉरेंसिक ऑडिट कराई वञे। 2007 खां 2000 तक़रीबन 20 ताईं उन्हनि ॿुधायो हो त 13 सालनि में दौरान जेका आहे उहा ही जेके बि पेंशन फंडनि जा पैसा जारी थिया आहिनि या ख़र्च थिया आहिनि, जेके बि उन जेके मालियाती बिल मंज़ूर थिया आहिनि, इन समूरनि मामलनि जी जांच कई वञे त आख़िरकार मामिलो इहो किथे आहे, कहिड़ा माण्हू जेके उहे करप्शन में मुलविस आहिनि, सॼे मामले जी जांच करणी हुई। पोइ उन नेब जे इन ख़त खां पोइ नाणे खाते तरफ़ां ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान खे ख़तु लिखियो वियो ऐं उनखे इहा गुज़ारिश कई वई त हिन मंज़ूरी ॾिनी वञे त हीअ फॉरेंसिक ऑडिट कराई वञे। उन खां पोइ उन जी मंज़ूरी थी ऐं DG ऑडिट सिंध खे जेको आहे मामिलो सौंपियो वियो त हीअ मामले जी जांच कई वञे ऐं गुज़िरियल 10 सालनि दौरान जेके बि पेंशन फंडनि में करप्शन थी आहे या जेको मामिलो थियो आहे उहो फॉरेंसिक ऑडिट कई वञे।
पोइ AG ऑफिस ऐं ऑडिट अख़्तियारनि विच में इख़्तिलाफ़ थिया, पोइ DG ऑडिट खे जेको आहे उहो वफ़ाक़ी हुकूमत हटाए छॾियो। हाणे DG ऑडिट जेको आहे उहो नओं अची वियो आहे, इन करे हीउ मामिलो जेको आहे उहो रोलड़ जो शिकार आहे। हीउ मामिलो नाणे खाते जे सेक्रेटरी ॾांहुं बि वियो ऐं उन्हनि ॿुधायो त इन सिलसिले में मुंहिंजी जेका ऑडिट अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो इल्ज़ाम आहे त AG ऑफिस जा जेके आहिनि उहे नुमाइंदा जेको असांखे घुर्बल रिकॉर्ड आहे उहो रिकॉर्ड जेके आहिनि उहे मुहैया न पिया कनि। इन करे जेके आहिनि असांखे जेके फॉरेंसिक ऑडिट में जेके मुश्किलातूं साम्हूं अचनि पियूं, तंहिं करे गुज़ारिश कई उन्हनि नाणे खाते खे त हीअ जेके आहिनि तव्हां जेको आहे AG ऑफिस खे चओ त हीअ रिकॉर्ड जेको आहे गुज़िरियल 10 सालनि दौरान पेंशन फंडनि में जेको बि रिकॉर्ड आहे उहो असांखे ॾिनो वञे। पर जॾहिं मूं AG ऑफिस वारनि सां ॻाल्हायो त उन्हनि चयो त जेको उन्हनि जो घुर्बल रिकॉर्ड हुयो उहो असां ऑडिट अख़्तियारनि खे ॾेई छॾियो आहे। ही इल्ज़ाम जेके आहिनि उहे अजई आहिनि, पर इन मामले जो हाणे हिते ई हल पतो आहे त हीउ मामिलो चीफ सेक्रेटरी वटि हिकु गॾिजाणी थींदी ऐं उन में हीउ मामिलो रखियो वेंदो। हिकु ॿिए ते इल्ज़ाम हणनि पिया। गुज़िरियल 6 महीननि खां हीउ मामिलो जेको आहे उहो रोलड़ जो शिकार आहे। हालांकि ही 6 महीना अॻु जेको आहे ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान उनजी मंज़ूरी ॾिनी हुई। सिंध हुकूमत उनखे गुज़ारिश कई हुई त सिंध जे समूरनि ज़िलनि में पेंशन फंडनि में जेका बि करप्शन थी आहे या कहिड़ा माण्हू जेके आहिनि उन में मुलविस आहिनि, उन समूरनि मामलनि जी निशानदही थींदी ऐं उन में कहिड़ा कामोरा जेके आहिनि उहे हिन सभु जे सिस्टम में जेके मास्टर डेटा तब्दील कनि था, उन्हनि समूरनि मामलनि जी जेका आहे उहा निशानदही करणी आहे। पर अफ़सोस सां चवणो पए थो त इहो मामिलो बि जेको आहे उहो रोलड़ जो शिकार बणिजी वियो आहे ऐं हीअ मामला जेके आहिनि ॾींहों ॾींहुं करप्शन जा उहे वधंदा पिया वञनि। जी अच्छा सकीर, सिंध जे ट्रेज़री ऑफिसिस में करोड़े रुपयनि जी करप्शन जो स्कैंडल साम्हूं अचण खां पोइ लाॻापियल खाते जे ज़िम्मेवार जेको मौक़िफ़ साम्हूं आयो आहे या अव्हां जी उन हवाले सां कंहिं सां ॻाल्हि ॿोल थी सघी आहे? मुंहिंजी नाणे खाते जे अख़्तियारनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन इहो चयो आहे त असीं जेके उहे 10 कामोरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करे चुका आहियूं। बाक़ी जेके आहिनि 5 जेके कामोरा उन्हनि जा ॿिया मुलविस हुया, उन्हनि 50 लाख रुपयनि खां घटि करप्शन कई। इन करे उन्हनि जो 5 सालनि जो इंक्रीमेंट्स ख़तमु कयूं वयूं आहिनि ऐं उन खां अलावा उन्हनि खां जेके करप्शन जा पैसा जेके आहिनि उहे रिकवर कया वेंदा। नाणे खाते जे अख़्तियारनि सां मुंहिंजी ॻाल्हि थी, उन इहो बि ॿुधायो आहे त इन मामले जी हाणे समरी जेको आहे उहो सिंध जे वॾे वज़ीर खे मोकिली वेंदी त हीउ मामिलो जेको आहे उहो एंटी करप्शन खे मोकिलियो वञे ऐं इन्हनि खां समूरनि अमलदारनि खां जेके करप्शन में मुलविस हुया जन इहा करप्शन कई 40 करोड़ 42 लख रुपयनि जी, उन्हनि खां जेके आहिनि उहे करप्शन जा पैसा जेके आहिनि उहे रिकवर कया वञनि। मां मूंखे ॿुधाईंदुसि त हीअ उनखां अलावा AG अख़्तियारनि सां मुंहिंजी जेका उहा ॻाल्हि ॿोल न थी सघी आहे, उन सां राब्ते करण जी बि कोशिशि कई आहे। हमेशह ईअं थींदो आहे जो AG जा जेके अमलदार जेके आहिनि उन्हनि हमेशह पंहिंजे माण्हुनि खे बचाइण जी कोशिशि कई आहे, पर हिननि ॿिनि अमलदारनि जे ख़िलाफ़ जेका उहा कार्रवाई नाहे थी सघी। रोशनी, अव्हांखे हिते ॿुधाईंदुसि त सिंध जे ट्रेज़री ऑफिसनि में यानी हीअ रुगो 10 अमलदार जेके आहिनि उहे बरतरफ़ थी चुका आहिनि। उनखां अॻु बि जेको मूं वटि रिकॉर्ड जेको आहे उहो मौजूदु आहे त तक़रीबन 100 खां वधीक अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन ट्रेज़री ऑफिसनि जा कामोरा जेके आहिनि उहे करप्शन, जाली डिग्री समेत या नेब खे पैसा जेके आहिनि उहे VR वारा वापसि करण समेत मुख़्तलिफ़ मामलनि में उहे इल्ज़ाम हेठि बरतरफ़ थी चुका आहिनि। उन्हनि में तव्हांखे ॿुधाईंदुसि त ट्रेज़री ऑफिसर आहे सुलेमान मीराणी, अकाउंटेंट गुल मोहम्मद पलीजो, सब अकाउंटेंट माशूक मेमण ऐं ट्रेज़री ऑफिसर आहे गुलाम मुस्तफ़ा लुंड, बदरुद्दीन सूमरो ऐं सादत अली शाह जेके आहिनि उहे नौकरियुनि तां बरतरफ़ थी चुका आहिनि। अहिड़ी तरह जाली डिग्री रखंदड़ जेके आहिनि उहे सब अकाउंटेंट आरिफ अब्बासी, फराज़ शाह, फ़कीर छुट्टो ऐं जब्बार गोरी, अब्दुल अज़ीज़ रिंद ऑडिटर, गुलाम मुश्तबा, उर्फत लाखो ऑडिटर, सईदा समेत ऐं मुख़्तलिफ़ जेके मोहसिन टालपुर समेत उन्हनि खे जाली डिग्री उन्हनि जी हुई ऐं उन्हनि खे जाली डिग्री हुजण जे बावजूदि उन्हनि खे नौकरियुनि ते रखियो वियो। पर इन्हनि खे जिन माण्हुनि नौकरियुनि ते रखियो उन्हनि खे नौकरियुनि तां अञा ताईं न हटायो वियो आहे। उहे मेन जेके माण्हू जेके आहिनि उहे अॼु बि उन्हनि नौकरियुनि ते वेठल आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि उन्हनि मामलनि जी बि जांच न थी सघी जॾहिं इहे माण्हू उन्हनि जी जाली डिग्री हुई जन इन्हनि माण्हुनि खे भर्ती कयो त उन्हनि जे ख़िलाफ़ बि जेको आहे उहा जांच थियणु घुरिजे, उन्हनि खे बि नौकरियुनि तां हटाइणु घुरिजे। हिननि खे नौकरियुनि तां त हटाए छॾियो आहे, पर जेके इन में ॿिया कामोरा जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु घुरिजे। ईअं ई जेके आहिनि उहे करप्शन जे इल्ज़ाम हेठि आयल गुलाम कादर मेमण, ट्रेज़री ऑफिसर मोहम्मद नज़ीर भुट्टो,
सब अकाउंटेंट दानिश नूर दायो, सब अकाउंटेंट तस्लीम अहमद दायो, सीनियर कंप्यूटर ऑपरेटर आहे बशीर चन्ना समेत अहिड़ा 100 ऑफिसर आहिनि जेकी करप्शन में मुलविस हुआ ऐं इन्हनि खे नाणो खातो जेको आहे उहो हटाए चुको आहे नौकरियुनि तां। पर इहो सिलसिलो जेको आहे अञा ताईं रुकिजी न सघियो आहे। मुख़्तलिफ़ माण्हू जेके आहिनि बाअसर जेके सिस्टम हलाइनि था ट्रेज़री जो, जेकॾहिं ही करप्शन सिस्टम हलाईंदड़ माण्हुनि खे जेकॾहिं कमीशन नथी मिले, अॼु बि हर बिल ते जेका आहे उहा 5 खां 7 सैकड़ो जेका आहिनि उहा कमीशन हिननि जी फिक्स आहे ऐं उहा कमीशन जेकॾहिं तव्हां न ॾींदव त उहो बिल जेको आहे उहो तव्हांजो मंज़ूरु न थींदो। उहे सिस्टम जा माण्हू जेके आहिनि उहे अॼु बि नथा चाहिनि त ही फॉरेंसिक ऑडिट थिए ऐं उन्हनि जी निशानदेही थिए त ही कहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे करप्शन में मुलविस आहिनि ऐं केरु जेको आहे मास्टर डेटा जेको आहे उहो तब्दील करे वञे थो, कहिड़ा माण्हू आहिनि जेकी इन्हनि खे फोर्स कनि था त ही मास्टर डेटा तब्दील थिए ऐं जाली पेंशनर। हालांकि ही 2018 में कंप्यूटराइज़ सिस्टम थी चुको आहे। पहिरीं इन्हनि जो पेंशन फंडनि जो जेको आहे उहो मैनुअल सिस्टम हुयो, हाणे हुननि जो कंप्यूटराइज़ सिस्टम थी चुको आहे। पर उन जे बावजूदि अॼु बि जेके आहिनि इहे पेंशन फंडनि में करप्शन जा जेके आहिनि उहे स्कैंडल साम्हूं अचनि पिया। हालांकि ही सिंध जे वॾे वज़ीर वटि जेका हिन जो कलमदान आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे घुरिजे त जेकी बि ट्रेज़री ऑफिसर इन करप्शन में मुलविस आहिनि उन्हनि खे जेको आहे उहा सख़्तु सज़ा ॾिनी वञे, उन्हनि खे जेल उमाइणु घुरिजे। जेकी करप्शन में जेके उन्हनि जी सपोर्ट कनि था पोयां जेके हथ आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे उहा कार्रवाई थियणु घुरिजे। जी ठीकु आहे सकीर, अवां जी वॾी महिरबानी। अवां इन अहम मामले ते असांजे नाज़रीन खे ॼाण ॾिनी आहे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमन खे ॾींदा इजाज़त। अला वाहिद।